ये बुधो आयस ॾाढो गलत थियो आयस। अदा हाणे जेके एड़ा जुल्म कंदा न आखिर भोगींदा न, रब त न छॾींदो। तू मुझे रिश्तो थी करी छा? आओ किथे? वे फलान खान साहब मौका छो अम्मा सही जिंदगी तुझी रुलंदे गुज़री आहे। जेकर तुझी शादी उते थी वई न त हवेली में राज कंदी, राज रानी थी रहंदी आहे। चाची मुझे हवेली वाली कैद न आजादी वाली जिंदगी घुर्जे। मां सारी जिंदगी खुलियल हवा में रही आहियां। न पुट तुखे कैद में थोड़ी बंद करे रखंदो। जी जान खां वधीक तोखे चाहे थो। हाँ तुझा त हर रंगल पूरा कंदो। बस ठहरो, फैसला वॾा कंदा आहिनि। लॻो आहे इहे ई थींदो। अब जिंदगी मुख्य गुजार थोड़े मुझे वो दी ॿार आयसि, हुनखे ग़लत सड़क जी ख़बर न आहे। शादी थी वेंदी न पाण ई सम्झींदी। ठीक है दादा, और सुभाणे वही हालार सां ॻाल्हाईंदसि। वो अची तो सब पक पकानी करे ईंदो। ठीक है तू सही तो चई। पुलिस असांखे किथे भी सुकून सां हणंदे कोन ॾींदी। कुछ वठ वठा ज़रूर कंदा। जेसिताईं सिकंदर जा खीसा गरम न थियो न तेसिताईं सुकून सां कोन विहंदो। कोन वियो सुकून सां। हलिया वे हदी वे थोड़ी परेट थी। अमा तू वन नदी ने पानी का भरिया। अदा पासो कर वे अम्मा पासो कर दाल अच्छा थे बस था धैर्य जायो जो अदू तो मुंह पे रहता आगे चयो तो साहब न कोन मनी दो। राजेश्वर ॾेखार हुजे न मञण जी ॻाल्हि त रही पोइते, पर मुर्गो मिलियो ई कोन। मोकल ते हो चयूं डबरी खाओ ईंदो। मुलाकात ई कोन थी। पंथी अचायो थियो। अम्मा अल्लाह खैर कंदो। ये बदले दिखर सां हुई कर जेसर ॾेखार हुजे हे ई वजवा जो ई मिल के त विराए वठूं न त कोई हो आके खान के कोण ई कोन ॾींदो।
चरी या छा ॾिसे थी त कारीगर नांग लगा वेठा है ज़मीन जे टुड़ीअ ते काॾे वञे हक़ वारनि खे हक़ थोरो ई थो मिले पियो काथे काथे ॾाढो लॻो थो आहे मजू तुसें क्या वठी आया बाबा मजू बाबा अञा त सूर ॾिसणा आहिनि किथे सो मालिक पाण ॾेखाराए मां त सफ़ा आसरो पले वियो हुअसि सोचिया पियो पुलिस या दुश्मननि जे हथों रहिड़जी वियो हूंदे बाबा मज्जूअ खे मारण एतिरो आसान न आहे बाबा छो त मौत जो ॿियो नालो मज्जू आहे मज्जू ऐं मज्जूअ जा दुश्मन ज़िंदा हुजनि त मज्जू मरी थो सघे बाबा न बाबा न नथो मरी सघे चाहिए मज्जू मूं सम्झो हुयो त धक खाइण खां पोइ सुधरी वियो हूंदे बाबा मज्जू सुधरण जहिड़ो आहे ई कोन बाबा हा दादा जमाल मज्जू ऐं सुधरे ईअं थी नथो सघे ॿिया कहिड़ा हाल आहिनि पर बाबा तुंहिंजे साम्हूं आया ज़ख़्म हाणे कीअं आहे बाबा घाव गहरो आहे ज़ख़्म छुटण में अञा कुझु ॾींहं लॻंदा त पोइ हितां कंहिं ॿिए तरफ़ निकिरी वञे चेसी ताईं तुंहिंजो ज़ख़्म भरिजे ऐं वरी तूं भॼण डुकण जहिड़ो थिए इन करे बहितर आहे त हितां जल्दी निकिरी वञे छो बाबा हिते क़यामत थी अचे छा रुस्तम खान हाकिम खान था हमलो करे उनखे मरणी करे छॾियो आहे हाकिम खान जो बचण मुश्किल आहे बाबा सुठो कयो तमामु सुठो कयो रुस्तम खान उन ॻाल्हि खे तूं छॾ पुलिस हिते रण ॿारे छॾी थी रहण हा मजू चाचो सही थो चए तुंहिंजी तबियत अहिड़ी आहे जो पुलिस छापो हणो त हितां निकिरी बि कोन सघंदे इन खां अॻु में जो पुलिस जी पाह हितां खां मथां अची पवे हितां निकिरी वञो बाबा वञूं त आख़िर कई तरफ़ वञूं बाबा फिलहाल कच्चे तरफ़ निकिरी वञ ठीकु आहे बाबा मां कच्चे जी तरफ़ निकिरी थो वञा जॾहिं बि तोखे सिक लॻे न उते मूंसां अची मिली वञजाए अलाह भलाई कंदो पुट तुंहिंजी तबियत ठीकु थी वञे पोइ पिया मिलंदासीं एक तरफ रुस्तम सां वाइदो करे आयो आहियां ॿिए तरफ़ अभय जी इज़त हाणे वञा त वञा काॾे रुस्तम त अॻे चवे पई त साथ न निभाईंदो पर मूंखे रुस्तम जो साथ ॾियणो पवंदो बि मथां ज़ोर खां थो त रिश्ता खे जे वो जिता न थो त पोइ न अबे खे मुंहिंजे करे जिता लहणो पवंदो हा अबे खे जिद छॾणो पवंदो दिलावर खान हाकिम खान जो ॿुधी ॾाढो ॾुख थियो हली त कोन आहे दिलावर खान सुबुह जो ॾाढो हुई तव्हां अची मुझे मारे चुका है जे बची वियो त हुनजी हयाती ॾे पई ॾाढो ग़लति थियो आहे ॾाढो ग़लति हिन वक़्तु जे तव्हां ख़ान जी पुठिभराई करे रहिया आहियो को वक़्तु हो मां रुस्तम ख़ान जी पुठिभराई कंदो हुउसि ऐं उहो ई रुस्तम ख़ान बची वियो
इन करे बहादुर खान तोखे चवाए थो त इहे चोर ऐं भागेला कंहिंजा बि न भलो शेर कुछ लोग क्या लड़ाई करण चाहे थो न बहादुर खान तंहिंखां पोइ उन्हनि भागेलनि खे पंहिंजी जुई में अचण न ॾिजां छो त अॼु खां पोइ मां हुननि जे कट बाहि मारींदुसि बाहि ऐं पोइ उहे सभु तुंहिंजो कंदा तुंहिंजो बहादुर खान जे तूं जो छॾाई त असांजो ई साथ ॾींदे असांजो हाँ पुट तोखे हिते का तकलीफ़ त कोन्हे न मां वेठे ईंदुसि तूं राति रह वो जो थे तुझे मां कीअं छॾियो न रात घणी गुज़री चुकी आहे केर बि न चवंदो हकीम नंढड़े खे वठी वञी एसी वारे कमरे में छॾे अच पूरी कोशिश कयूं था कहिड़ी कई थी ॿुधाए न ॾियो कहिड़ी कोशिश वरिती आहे तव्हां ऐं तव्हांजो सूबेदार सिकंदर सफ़ा फिलहाल त सिर्फ़ु असांखे हिकु हफ़्ते जी मोहलत कहिड़ी मोहलत अहिड़ियूं मोहलतूं अॻु में कई दफ़ा वठी कोन वठी एसपी साहब तव्हां यकीन कयो हिन चकर कंहिंसां बि रिआयत न थींदी खैर रस्तम रमू खान ये हर हाल में उहे पाण उन्हनि जा साथी गिरफ़्तार थियण घुरिजनि निसार खान न सघंदो ऐं ॿुधाए थो छॾियां को ॿुधाए न सघंदो दिलावर खान सर सिकंदर के मोकिलियो सर छा करे सिकंदर खान सर होटल में रेडी कई थी पर खबर निकिरी विया सिकंदर मूंखे बहाना न भुल 3 ॾींहंनि जी मोहलत ॾियां थो जेकॾहिं 3 ॾींहंनि में कुझु न कई न त यकीन कर लाइन हवाले करे छॾींदुसि सर बस हाणे बस वधीक मां कुझु बि ॿुधणु नथो चाहियां पंहिंजो अजाए वक़्तु न विञाए वञी कोशिश कर वाइदे मुताबिक तुंहिंजो छोकिरो तो वटि पहुची हाणे ॿुधाए त मुंहिंजे मज़ो छा थियो अदा वहां लख थोरा हाँ वहां जो कम पक्को ई पक्को आहे वरी मां राति बिजार सां ॻाल्हाईंदसि तव्हां ख़ैर सां सुभाणे अचिजो राति जी तारीख़ वठी अचो भाई वॾी किथे ईअं न थिए जो असां अचूं बि कम न थिए न अदा न छो मुंहिंजी ॻाल्हि ते एतबार कोन छा मूं बिजार सां हेठां ई मथां ई ॿुधाए ॻाल्हि खे पक्को करे छॾियो आहे बस इहा समझो तव्हां ईंदव ऐं
मिली वेंदी। बादशाह इहो कम पक्को थी वेंदो। हकीम तूं पंहिंजी ज़बान बंदि रख। जैसी ताईं कम न थिए ऐं तूं ॻाल्हाईंदो रहे त पोइ तुंहिंजी खुड़ी ज़रूर डंबराईंदुसि। बादशाह मूंखे शर्त क़बूल आहे, बाक़ी ॻाल्हाइण घुमा बि कोन वणंदो मैं। अदा मूं रुपए जो रुपयो बाज़ार खे राज़ी करे छॾियो आहे। बसि रुगो तव्हांजे अचण जी देर आहे। तव्हां ख़ैर सां अचो, रिश्तो पको थियो पियो आहे न। त पोइ इहो नेक कम अॼु ई छो न कयूं हलो? वीचार वियो घोड़ ते, अलाए केॾी महिल मोटे। राति ॼण कोड़ो माण्हू सुझे जेको मुखबिरी करे। साहब अहिड़ा माण्हू खोड़ बस कुछ पैसा खर्च करना पवंदा। पैसा जेके घुरंदो उनखे मिलंदा, पर माण्हू कोड़ो पको हथ करे ॾे जेको पूरे मुल्क खे पार ॾेई ॾे। सरे हिकु ॿ माण्हू आहिनि जेकर इहो कमु कंदा न उन्हनि जे मथां कंहिंजो बि शक न वेंदो। वञ निकिरण जी कर वठी अचो उन्हनि खे। सरे सुभाणे हथ करे ईंदुसि। सुभाणे न हींअर वठी अचु, गाॾी कढ वञी वठी अचेसि। ठीकु आहे सर। नजीब जॾहिं मां दिलावर ख़ान वटि हली वियुसि त बाबा इन्हनि माण्हुनि जी मदद न कर, न करे इन्हनि माण्हुनि जी मदद इहे कीचीअ में पवंदई। हाणे जॾहिं दिलावर ख़ान जी कीचीअ में पिया आहिनि त वधे तो राणियूं कंदो। रेस हिन वक़्तु दिलावर जो साथ ॾियणु घुरिजे। न नजीब न, फली ज़ोर लाइ पंहिंजो पाण खे अलाए छा पियो सम्झे। रेस अॼु जेकर असां दिलावर जो साथ न ॾिनो न त सुभाणे असां हा इहो ई त वक़्तु आहे दुश्मन खे ख़तमु करण जो। अॻियां दिलावर हूंदो ऐं पोयां असां। दिलावर जो साथ ज़रूर ॾींदासीं, भले खोड़ियूं हणी दंग करे। ख़बर पएसि त केतिरे 20-100 वैसे जेकॾहिं रुस्तम वारा हिन वारे निकिरी विया न त कंहिं ॿी वठ में न ईंदा। इन ई करे चवां थो त दिलावर हिन वक़्तु गरम आहे, उनखे थधे थियण जी मोहलत न ॾियो। हाकिम ख़ान मौत जे मुंहं में आहे, दिलावर ख़ान अञा सब्र कंदो। हू अहिड़ी त बाहि ॿारींदो जेके कानून भी विसाए न सघंदो। बस कुछ ॾींहं सब्र कर कुछ ॾींहं पोइ ॾिस जाए दिलावर ख़ान जी हालत। जेकॾहिं हिते मुंहिंजे अॻियां नक न लॻड़े न त पोइ मुंहिंजो नालो बि मुसहार आहे।